हाँ ये ना वाह सोना बढ़िया ड्रेस है मार दी तो माजे कर न पड़े त दी किडो सोनो फराक तई जो बाकी आखिरी चाइनी बार जो केरा साची भलो से सखी माने अमानत मोकली हुई 1500 रुपया अकाउंट में जो मां प्रोग्राम कोई न करे सकियो वरी बे भा असांजे अमानत मोकली अॼु 1650 रुपया पगार में बचत करे टोटल थी असां वटि 3150 रुपया। अस्सलाम वालेकुम दोस्तों जीए सिंध जीए लतीफ़ई बोली हाज़िर आहिनि ख़िदमतुनि जे प्रोग्राम सां गॾु 3 ॾियारनि जो गैप कयोसीं ऐं तव्हां सम्झी सघो था तो कहिड़े हवाले सां गैप हुयो। के शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो वरी ख़िदमतुनि जो मौक़ो पाण खे नसीब थियो आहे। नंढड़ा मासूम यतीम अची विया भा शौकत दाए जा जिन मूंखे मयार ॾिनी आहे। कहिड़ी मयार पियो ॾे? लटन जी ॾिसो था नंढड़ा असांजा ॿार जेके यतीम असांखे यादि कनि था त पोइ अची आयो न खेर सां दुकान ते लटा वठी ॾियांव न कहिड़ा पाईंदे पेंट शर्ट वग़ैरह पाईंदे माशाल्लाह तू कपिड़ा पाईंदे वाह अदी तू नवा कपिड़ा पाईंदी तू अदी तू फिराक पाईंदी माशाल्लाह माशाल्लाह अच्छा पोइ ॾिसूं कहिड़ो कंहिंखे थो अचे अला शौकत दायो त तव्हां दोस्तनि खे यादि हूंदो जंहिंजे इलाज लाइ त भरपूर किरदार अदा कयोसीं पर रब खे शायदि मंज़ूर कुझु ॿियो हुयो। हीअ असांजे हिन सोने जी आहे ड्रेस हाँ ईअं न वाह सोना बढ़िया ड्रेस हाँ हीअ हीअ पेंट शर्ट वीआईपी आहे न चलो माशाल्लाह अदा मूंखे ॿी बि ॾेखारी नालो छा आहे यासीन वाह यासीन हाणे पढ़ियां थो न छो मां पोइ अहिड़ी मार ॾींदोमांइ जेकर न पढ़े त सुठी आहे हाँ माशाल्लाह हे पेंट तुंहिंजी पुट यासीन बाक़ी हाणे रहिजी विया नंढड़नि जा फिराक हे थी वियो वॾीअ जो आहे मुंहिंजे ख़्याल में नंढीअ जो फिराक वाह दी केॾो सुहिणो फिराक अथई सुहिणो आहे हाँ वणई थो माशाल्लाह खणे तुंहिंजो फिराक जलेबी रखण अब आदि तू हेॾो अच मुंडिया रेसुरिया हीअं हीअं बि हीअं 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 मां ॾिसां न माशाल्लाह शौकत खान जी नंढड़ीअ जो बाक़ी आख़िरी चइनी ॿार जो केरु अची भलो आहे सुहिणो आहे त ॿियो वठां सुहिणो आहे न हाँ माशाल्लाह माशाल्लाह जी दोस्तो ही बचड़नि जे लाइ चइनि यतीम बचड़नि जे लाइ कपिड़ा वरितासीं पर हिन लाइ असां ख़ासि तावन कया ॿिनि दोस्तनि हॉस्पिटल वारे इशूअ खां अॻ में हलिया मुंडिया हॉस्पिटल वारे इशूअ खां 2 ॾियार अॻ में हिकु असांजे अलाह पाक सखी माने अमानत मोकिली हुई 1500 रुपया अकाउंट में जेको मां प्रोग्राम कोई न करे सघियो वरी ॿिए भाउ असांजे अमानत मोकिली अॼु 1650 रुपया पघार में बचत करे टोटल थी आहे असां वटि 3150 रुपया। हक़ीक़त पुछो त चइनि जोड़नि जी क़ीमत एतिरी त न आहे पर मां निहायती शुक्रगुज़ार आहियां दुकानदार भाउ जो जेको वीडियो ते अचण बि न पियो चाहे उन्हनि चयो त साईं सॼे पैसनि जी कोई अहमियत न आहे तव्हां अचो बचड़नि खे वठी अचो जेतिरो थींदो असां कंदासीं मां निहायती शुक्रगुज़ार आहियां ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे असांजा प्रोग्राम कीअं था लॻनि पसंदि अचनि था नथा अचनि वधि खां वधि सपोर्ट ज़रूरु कयो महिरबानी। हीअ 3150 रुपया ये जेको तव्हांखे ज़िक्र कयमि त हिकिड़े भाउ 1500 ॿिए भाउ 1650 अमानत मोकिली अलाह पाक उन्हनि खे अजुर अज़ीम अता फरमाए। साईं तव्हां वीडियो न ईंदो 3000 तव्हांजी अमानत जज़ाकल्ला निहायती शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो बाक़ी बचा असां 150 रुपया 150 रुपया तव्हांजी ख़र्चीस खणंदव न जहिड़ो न कंदव न पाण में माशाल्लाह।